मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम, मुझा प्यारा भाइरो, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, मुआवजे सामू अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे बे पारे सूरतुल बक़रा मां हिक आयत तिलावत कई है। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है तो मुखे सही सही बयान करने की तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन खां बाद में मुखे अवांखे ऐं समूरन मुसलमानन के उन जे मथां अमल करण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मौलाना अब्दुल जब्बार साहब जन जी इंतहाई मेहरबानी जो चंद मिनटन लाए मुझे इजाज़त ॾिनऊं त अवां सां गुफ्तगू करे सघां ऐं दिली तौर ते साईं जन जो मशकूर आहियां। अल्लाह से उनके जज़ा ख़ैर अता फ़रमाए। असल बयान तो साईं जन जो थींदो, मां न मुबल्लिग न को सुर अचे, बस मुख़्तसर अंदाज में ॿ चार ॻाल्हियूं, लेकिन उनजे लाइ मां इहा गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे तवज्जो सां ॻाल्हि सम्झण जी कोशिशि। इंसान मुहताज आहे, अल्लाह जी ज़ात कंहिंजी मुहताज न। असां सब हथें खाली आयूं, अल्लाह जा खजाना भरियल है। दुनिया जो दस्तूर है, दुनिया वारन का घुरंदो नाराज थींदा। अल्लाह जो तरीक़ो इहा त जीअं अल्लाह का घुरंदो वेंदे तीअं अल्लाह राज़ी थींदो। अजीब कानून, अजीब निज़ाम। हुआ तो एडो बाझारो आ, एडो मेहरबान आ, एडो तो पंहिंजी मखलूक सां प्यार रखस जो बिना घुरे भी दींदो आ, न घुरेस पोइ भी दींदो आ। मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि अवां खां पुछां, अवां मां कहिड़ा उहे माण्हू आहिनि जेके रोज़ सुबुह जो, मंझंदि जो, राति जो अलाह साईं को मानी घुरंदा आहिनि, पोइ अलाह साईं उन्हनि खे मानी ॾींदो आहे, न त बुख ते पिया तड़पंदा आहिनि? आहे को अहिड़ो माण्हू? भला चांहि जी ॿार लॻे त पोइ अलाह को चां गुनू अलाह साईं वारो करे चांहि ॾे, साह थो निकिरे, मथे में सूर पियो आहे, मथो फिरे थो, घुरंदा आहियूं अलाह न? तमामु थोरा अलाह जा बाना हूंदा आहिनि जेके अलाह खां घुरंदा आहिनि। न त हर कंहिंजो पेट भरियो पियो आहे, हर कंहिंखे पक आहे त घुरंदासीं बि मिलंदी, न घुरंदासीं बि असांखे ॾींदो। अब आई आहे न, एडो बाझारो आहे, एडो प्यार दस पंहिंजी मखलूक। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजनि खे बि ॾींदो आहे, पर परवान खे बि ॾींदो आहे। जेको कलमो पढ़ेस, ला इलाहा इल्लल्लाह के मने, उनखे बि ॾींदो आहे। जेको ला इलाहा इल्लल्लाह न पढ़े, उनखे बि ॾींदो आहे। एडो ग़फ़ार, एडो अरहम आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि खे खुटाईंदो पियो अचां। हाणे मां अवां खां त पुछां, जेको अल्लाह एडो सख़ी आहे, एडो मेहरबान आहे, एडो बाझारो आहे, जो बिना घुरण जे बि असांजी ज़रूरतूं पूरियूं थो करे, पर जेकॾहिं इन अल्लाह खां असां घुरण वारा बणिजी वञूं त छा था सम्झो? छा था सम्झो? असांखे पोइ कंहिं क़िस्म जी का दिक़त रहंदी, का तकलीफ़ रहंदी, का मुश्किल बाक़ी रहंदी, का मुहताजी रहंदी, को टेंशन रहंदो, का बीमारी रहंदी? अल्लाह जी ज़ात जो कसम, तोखे मूंखे घुरण में देर लगी थी सके, पर जेकॾहिं अल्लाह ॾियण ते अचे त उनखे एतिरी बि देर न लॻंदी आहे जेतिरी तोखे मूंखे घुरण में लॻे।
जेको उनका घुरंदा। फरमाया वइदा सअलका इबादी अन्नी फइन्नी क़रीब, मुझा महबूब जेकॾहिं मुझा बाना तोखा मुझे बारे में ही सवाल कन त अल्लाह किथे आ, मुझा महबूब हीअं जवाब ॾे त फइन्नी क़रीब, त मां वेझो आ। साईं केतिरो वेझो आ? फरमाया नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ही जेका तुंहिंजी साह वारी रग आहे, रब सिंह फरमाए मां इन खां बि वधीक वेझो। सिंबला जेकॾहिं तोखां दुआ घुर से असांजी अता कंदे, रब सिंह फरमा हाओ उजीबो दावत दाई इला दआन, जॾहिं सॾींदड़ रब खे सॾींदो आहे त रब साईं उन जी सॾ, उन जो सॾ ॿुधंदो आहे, रब उन जी दुआ क़बूल कंदो आहे। उदऊनी अस्तजिब लकुम, रब सिंह फरमा दुआ तूं घुरंदो वञ त तुंहिंजूं झोलियूं मां भरींदो। तारीख़ में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे। एक दफे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी सगोरो है हजरत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु। अदी बिन हातिम हातिम ताई जो पुट है। हातिम ताई अरबन जो हिकड़ो वडो सखी मानू थी करे गुजरी। उन जे बारे में ईंदो आहे त उनखे कंहिं माण्हू चयो चइसि मूंखे पंहिंजे पीउ जी सखावत जो को मिसाल त ॾियो, को वाक़ियो तव्हांखे यादि आहे? गौर कयो। हज़रत अदी बिन हातिम ॿुधायो हाओ मूंखे पंहिंजे पीउ जी सखावत जो हिकिड़ो वाक़ियो यादि आहे। चई कहिड़ो? चइसि ॻाल्हि हीअ आहे, हिकिड़े दफ़े असांजे इलाइक़े में हिकिड़े ग़रीब माण्हू वटि का दावत हुई, को शादी वग़ैरह जो प्रोग्राम हुयो। उन हिकिड़ी तारीख़ फिक्स कई, लेकिन सोचाई महिमान इलाही आहिनि, मुंहिंजे घर में खाइण का दाणो कोन थो लभे, पाइण का कपिड़ा कोन्हनि, महिमान ईंदा मानी किथां खाराईंदुमि, मूं वटि त घर में थांव बि कोन्हनि के। आख़िर सोचे सोचे मुझे वालिद मोहतरम वट आयो, अची करे चई साईं मां गरीब आहियां, मां फिलानी तारीख़ ते मुझो फिलानो प्रोग्राम आहे, साईं थावन जी ज़रूरत आहे, साईं मां गरीब आहियां, वॾा थाव मुझे घर में नाहिनि, नंढड़ा के थाव थपा हूंदा, साईं मूंखे देग खपंदी आहे, वॾो देगड़ो खपंदो आहे, साईं पाटड़ा खपंदा आहिनि, साईं फिलानी शइ खपंदी आहे। मुझे वालिद मोहतरम हातिम ताई उहे सभु शयूं नोट कयूं, तारीख़ भी नोट कयई। आखिर जॾहिं उहा तारीख़ आई, उन तारीख़ ते उहो गरीब शख्स इंतज़ार में हो त ॼाण मूं वटि इहे थांवा पहुता। अचानक परे खां हीअं ॾिठई त के घोड़े सवार पिया अचनि, मिटी उॾामंदी पई अचे, सम्झी पक सां हातिम ताई थांवा मोकिलिया हूंदा। पर अल्लाह जी कुदरत ॾिसो, अल्लाह साईं उन जे दिल में एतिरी सखावत भरे छॾी हुई जो हू घुरण वारो खाली थांव घुरी आयो हो, पर जॾहिं थांव उते पहुता चए हीअं जो खोलींदा विया, देग खोलियऊं उहा बि भरियल, देगड़ो खोलियऊं उहो बि भरियल, जग खोलन त उहो बि भरियल, जेतिरा थांव हुया सभ जा सभ भरियल हुया। चए एॾी सखावत आहे, अल्लाह जी ज़ात जो कसम मुसलमानो, उलमा किराम फरमाईंदा पिया, बुज़ुर्गानी दीन हीअ ॻाल्हि सेखारी आहे, मुंहिंजो विजदान आहे, अल्लाह जे किताब इहा ॻाल्हि सम्झाई आहे। हातिम जहिड़ा किरोड़े गॾु कर, अल्लाह जी सखावत मथे आहे। जेकॾहिं हातिम ताईअ खां खाली थांव घुरेंदो, उहो तोखे भरे करे मोटाए थो ॾे। हातिम ताई जे पुट खां पुछऊं खाली थांव त घुरियल हुया, भरे करे छो मोकिलियईं? चए मुंहिंजे पीउ जो नालो सखावत सां मशहूर हुयो, चई त खाली थांव ॾींदुमि, इहा मुंहिंजी बेइज़ती आहे। माण्हू चवंदा सखिन जो सरदार तो सॾिजे, खाली थांव घुरियासीं, खाली थांव ॾिना अथई, पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त न कयईं, तंहिंजे करे खाली जी जाइ ते भरियल थांव वापसि कया अथई। मुसलमानो, ओ कलमे वारो, ओ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो, अल्लाह जी ज़ात जो कसम किरोड़े अरबे हातिम ताई गॾु कर, अल्लाह जी सखावत वधीक आहे। अरे अल्लाह जा खाली झोली घुरंदे अल्लाह भरे पाला माल करे। खुदा जी ज़ात जो कसम, दुनिया जो हिकिड़ो इंसान हातिम ताई जहिड़ो या पंहिंजो हिकिड़े क़िस्म जी बेइज़ती थो सम्झे त साहिल खे खाली मोटाया, अल्लाह तोखे
आखिरी वाक़े में एक बयान क्या औरंगजेब आलमगीर बादशाह हिंदुस्तान जो बड़ो बादशाह थी करे गुजरियो बड़ो बादशाह थी करे गुजरियो तारीख जा किताब लिखंदा हिकड़े दफे पंजे मालात में हो ख्याल आयो तो मां तड़कया चौकीदार के चाहिए अंदर कंहिंखे भी न छड़े अंदर कंहिंखे भी न छड़ जाए मां पंहिंजे हमाम में तड़को कयां वॾा हाउस ठहियल हूंदा कमीस लाथई गोड़ पाए करे पानी में लथो ॾिठे तो वो चौकीदार ठहियल आहे जिसे बाहर को मानू आयो तमा सा मिलन तो चाहे सही शक्ल मो मोह मोहन मो को शहजादो थो जे ठीक है वठी चेस वठी आयो केरा छो आयो केड़ो कमाए जे सही फिलानो जो को हिंदू सरदार मां उन जो पुट आया सही फलाने इलाके में तमा संगे जागीर दी हुई से मुझो वालिद मोहतरम संभालींदो हो वो फौत थी पोया उन जी औलाद नंढी वडे में वडो पुट मां या सब नंढा जॾहिं असांजो वालिद साहब फौत थी त असांजा चाचा मामा ॿिया टिया सभु गॾिजी सॾिजी करे ॾिठूं पुट नंढा अथसि करे कुझु न सघंदा मुंहिंजे पीउ जी मिल्कियत ते कब्ज़ो करे वाल उन जी कुर्सी ते कब्ज़ो चिपो जैसे हाँ तमाम मदद करो तो कुर्सी मुखे मोटी मिलंदी न मिली सके चिपो मां जैसे इतनी मेहरबानी करो थोड़ो छोड़ो खत ब अखर लिखी दो जैमें तमा या शे लिखी दो तो वाकई या कुर्सी मुझो हक्का जागीर या मुझो हक्का से तमा थोड़ी पर्ची लिखी दो मुझो कम थी बादशाह गाल बुधी दिल में गाल लगी है मजाक मजाक में उनके सर के हिरिया जब वो वेझो आयो हाथ ही पकड़े करे ये हस्तारी धुको दिने औरंगजेब आलमगीर बादशाह उन छोकरे के धिको दिने ये पानी में ॾिठे तो छोकरो डिजे न चार बड़ी गाला दिसे न तो हेडो घरो पानिया हेडो वडो पानिया धिको तो ॾिया तो डिजे न तो जे सही मां डिजे चार मां समझो को सियाणो हुंदे सफा तो बेवकूफ चरियो अखिन का मौत दिसे तो पानी मुछ ना तो को भी न तो डिजे जाओ से भले तवा मुखे चरियो तो तवानी मर्जी आ पर जे कने मुखा त मां पूछो त मां डिजण जे बजाय अना खिला दो भयो मुखा तो पूछो न तवा वाकई तवा धिको दिनो मुखे रड़ियो करन खपन रड़ियो कया हा गाहू कया हा छिरक ने करे हा पर उनके बावजूद मां खिला तो मुखा तो पूछो चे भला बुधाए जिसे गाल ये आए तो मुखे यकीन है आवाज के अल्लाह से एड़ो मकाम दिनो आ एडी इज्जत दिनी आ जेंजे हथ में तमाम जो हथ अची वने वो कदे में नाकाम न तो थी सके यो कदे में तबाह न तो मके यकीन आ तमा जो हथ मुझे हथ में आ मुखे यकीन आ जैसा तमा जो ताल्लुक जुड़ी वियो यो कदे हलाक न तो थी सके मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि गालिबन यो वाक़ियो लिखियो वाक़ियो लिखी करे फरमाए दो ओ कलमे वालो ओ मुसलमानो ओ ला इलाहा इल्लल्लाह के मनण वालो हिकड़ो हिंदू थी करे हिकड़े मुसलमान बादशाह में यो अकीदो ए गुमान तो रखे जे करे मुजो हथ इन जे हथ सा मिली वियो मुखे के तबाह न तो करे सके अफसोस तुझे हालत या अफसोस तुझे ईमान या उन अल्लाह जे मता कलमो भी पढ़े उन अल्लाह के खालिक मालिक भी समझे पर उन अल्लाह सा हाथ न तो मिलाए अरे इन अल्लाह सा हाथ मिलाए दे दुनिया की का ताकत तो के कुछ करे भी अल्लाह की जात को उन सा हाथ मिलाए दे उन सा ताल्लुक जोड़े दे उन सा ताल्लुक जोड़ी दे सजी दुनिया तुझी मोहताज तू सजी दुनिया का बेपरवाह थी वेंदे सजी दुनिया गड्डी सड़जी तुझो वार भी कोन
बस और हमारे किराम बैठा न कुछ गालाए कोन दो सदा अल्लाह सिंगा या दुआ है त अल्लाह से असा के पंजो खुसूसी ताल्लुक है कुर्ब नसीब फरमाए हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत नसीब फरमाए कुरान मजीद से मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह जी ज़ात जो कसम मुसलमानों बस ही आखिरी वसीलो है जरियो दो जो असा के दुनिया में भी कामयाब करे दो सके आखिरत में भी कामयाब करे दो सके हिन का सबब जो भी कोन दो मुसलमान अल्लाह जी सुञाण भी हे कराइंदो रसूल जी सुञाण भी हे कराइंदो कब्र में भी साथी हे बनबो महशर में भी साथी ही बनबो ऐ इंशाअल्लाह क़यामत वारे डी भी ही सोनो कुरान असा जे बदरा सिफारिशी बनजी करे असा के आखिर वनी करे जन्नत में पहुंचे पर यो सब कुछ तरह थी दो जने हिन सोने कुरान के असा पंजी दिल में जारी लासे चो इंशाअल्लाह सोने कुरान से याद रखंदा सोने कुरान से मोहब्बत रखंदा से पान भी कुरान पढ़ंदा से पंजे बच्चन के भी कुरान पढ़ाइंदा से अल्लाह से हां दुआ है जो कुछ मुंगालायो रब से के मंजूर मकबूल फरमाए व मा तौफीक इल्ला बिल्लाह।